बाबा प्लीज मूंखे रूम में एसी लॻाराए ॾियो न, मूंखे पढ़ाई में ॾाढी तकलीफ़ थी थिए। अड़े जॾहिं मां तुंहिंजी उमिरि जो हुयसि त मां अगरबत्ती जी रोशनीअ ते पढ़ाई कंदो हुअसि। अगरबत्ती, शर्म कर शर्म। हैप्पी बर्थडे पुट, अल्लाह कंदो हमेशा ख़ुशि हूंदे। थैंक यू बाबा। घणनि सालनि जो थी वियो पुट? बाबा मां 19 सालनि जो थी वियसि। अड़े जॾहिं मां तुंहिंजी उमिरि जो हुयसि त मां 15 सालनि जो हुयसि। छा? शर्म कर शर्म, कुछ खा पी। बाबा प्लीज मूंखे 1000 रुपयो ॾियो न, मूंखे KFC वञिणो आहे, बुख लॻी आहे। अड़े जॾहिं मां तुंहिंजी उमिरि जो हुयसि त मां शहर 10 रुपया खणी वेंदो हुअसि ऐं सिर्फ़ु 10 रुपये में खाइण पीअण घुमण फिरण ऐं शॉपिंग बि करे ईंदो हुअसि। शर्म कर शर्म। बाबा प्लीज मूंखे बाइक वठी ॾियो न, मूंखे कॉलेज वञण में तकलीफ़ थी थिए। अड़े जॾहिं मां तुंहिंजी उमिरि जो हुयसि त 20 किलोमीटर हली 3 जबलनि तां जंप ॾेई 2 रेगिस्तान क्रॉस करे पुठीअ ते पंहिंजे भाउ खे विहारे ऐं हथ में किताब खणी स्कूल वेंदो हुअसि। तोखे वरी कॉलेज वञण लाइ बाइक खपे? शर्म कर शर्म। एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी। भाई मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो मारो। नहीं ये मजाक हो रहा है, एक सेकंड।